हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं फटाकनि जी फैक्ट्री में थियल धमाके जा वधीक ॿ ज़ख़्मी फ़ौत थी विया आहिनि। धमाके में ज़ख़्मी थियल शिराज़ ऐं नईम कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे दमधणी हवाले कयो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं फटाकनि जी फैक्ट्री में थियल धमाके जा वधीक ॿ ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ही अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अव्हांखे ॾियूं पिया। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं फटाकनि जी फैक्ट्री में थियल धमाके जा वधीक ॿ ज़ख़्मी फ़ौत थी विया। धमाके में ज़ख़्मी थियल शिराज़ ऐं नईम कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे दमधणी हवाले कयो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं फटाकनि जी फैक्ट्रीअ में थियल धमाके जा वधीक ॿ ज़ख़्मी फ़ौत थी विया आहिनि। धमाके में ज़ख़्मी थियल शिराज़ ऐं नईम कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे दमधणी हवाले कयो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां त हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं फटाकनि जी फैक्ट्रीअ में थियल धमाके जा वधीक ॿ ज़ख़्मी फ़ौत थी विया आहिनि। धमाके में ज़ख़्मी थियल शिराज़ ऐं नईम कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे दमधणी हवाले कयो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं फटाकनि जी फैक्ट्रीअ में थियल धमाके जा वधीक ॿ ज़ख़्मी फ़ौत थी विया आहिनि। धमाके में ज़ख़्मी थियल शिराज़ ऐं नईम कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे दमधणी हवाले कयो। अव्हांखे अपडेट कयूं पिया अफ़सोसनाक ख़बर खां नाज़रीन। हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में धमाके सबबि तबाह थियल फटाकनि जी फैक्ट्रीअ जा वधीक ॿ ज़ख़्मी फ़ौत थी विया आहिनि। इमारत जे ढेर मां वधीक हिकु लाश बि हथ कयो वियो। फ़ौतुनि जो अंग वधी 9 थी वियो आहे। शिराज़ ऐं नईम नाले शहरी ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे दमधणी हवाले कयो। वाक़े जो सरकारी फ़रियाद ते 5 जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।